जीना दिन पानी की खोट के हवाले से खबर जगह शेयर कंदा हलूं। करमपुर बेगारी कैनाल के रेगुलेटर 11वीं मेल से पानी की शदीद किल्लत है। इलाके में रूंबो तो न थी सको पर सारन जो बेजारो सड़ी सुकी तबाह थी वो। मोड़ का जो भी पानी बेगारी कैनाल के ॾिनो थो वञे यो पानी रेगुलेटर 11वीं मेल का हेठ ॾिनो थो वञे, जंहिंजे नतीजे में 11वीं मेल का मथे 10 किलोमीटर जो इलाको सारन की पोखाई तो न थी सकी है। बेगारी कैनाल जो इंजीनियर SDO शिकारपुर में रहन था पंहिंजे इख्तियारात रेगुलेटर के गेट कीपर खलासिन के हवाले करे छड़िया आहिनि। हालांकि कुछ साल अगो एडी किल्लत में सेक्रेटरी इरिगेशन मिस्टर इदरीस राजपूत आर्डर करे वियो हो तो 48 कलाक फुल गेज 15 11वीं मेल के पानी ॾियो ऐं 48 कलाक हेठ ॾियो, उन ते भी अमल न कयो पियो वञे। चीफ इंजीनियर गुड्डू बेराज के गुज़ारिश है तो अॻूणे सेक्रेटरी इरिगेशन के आर्डर ते अमल कराए पानी ॾिनो वञे। बे तरफ़ जेके ॾिठो वञे तो बेगारी भरिसां वंदड़ खरड़ो शाख में भी पानी की खोट है। कैमरामैन टीम से गॾु जावेद उस्मान बिजानी JTN वेब न्यूज़ करम।